Cinto Pero Web Broadcast Network, Electronic Diary. आया आसथ्याम बारोचा बंभोर में पसी पैर पुनवजी नैसी नेम ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुकियूं। हाणे आउं दावत ॾींदुसि साईं रसूल बख़्श दर्स साहब खे त उहे अचनि ऐं साईंअ ते पंहिंजा हाल वंडीनि, ख़याल वंडीनि। साईं रसूल बख़्श दर्स साहब। लफ्ज़ जब तक वज़ू नहीं करते हम तेरी गुफ्तगू नहीं करते। एॾी वॾी शख़्सियत ते ॻाल्हाइण ऐं उन ते तफ़सील सां ॻाल्हाइण इहो मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। असां मिड़े हाज़िरी ॾियण आया आहियूं, पेपर मोटो चवंदा न पढ़, पोइ हाणे तव्हां सां कचहरी कंदासीं, हीअ संगत खे पारत त मुंहिंजी पारत वाह। पेपर इलाही डिघो ऐं शार्ट थो कयांसि। उस्ताद हिकिड़ो जामे ऐं ॾाढो वज़नदार लफ़्ज़ आहे, जेकर असां सम्झूं त उस्ताद थियणु ॾाढो ॾुखियो आहे। मास्तर थियनि था सिफ़ारिशुनि ते, ऐं उस्ताद थिजे त पोइ साईं हैदर लगारी जहिड़ो थिए, न त पोइ फिज़ूल आहे। तारीख़ जे तसलसल में मुसलसल ग़ुलामी, जबर ऐं ॾाढ जो शिकार क़ौमूं हर ख़्याल खां मुआशी ऐं समाजी, ख़ासि तौर ते इल्मी सूरताल में तमामु महरूम ऐं पुठिते पियल रहनि थियूं। उनजो वॾो कारण उनजी इल्मी बदहाली आहे, तालीमी सूरताल जेका असांजी तबाह आहे उनजी। इन सॼी सूरताल खे ॾिसबो त 70% असांजा ॿार जेके आहिनि उहे सुठी तइलीम खां महरूम आहिनि। वॾो अज़ाब इहो आहे त असां वटि तइलीमी इदारनि में बि हाल ख़राबु आहे। तइलीमी निज़ाम तमामु ज़वाल पज़ीर आहे। हाणे अजरक जी ॻाल्हि थी आहे, पोइ मन ख़ैरु थिए। ऐं सियासी मदाख़लत, वॾेरनि जे दरनि ते उस्तादनि जूं हाज़िरियूं, इन करे असां वटि उस्ताद कोन आहिनि पर वॾेरनि जा मुंशी रहिजी विया आहिनि। अहिड़ी सूरताल में के माण्हू अहिड़ा आहिनि जिन जूं शख़्सियत असांजे तइलीमी निज़ाम लाइ हिकिड़ो सभाग आहिनि, असां लाइ हिकिड़ी सौगात आहिनि। उहे माण्हू, उन्हनि में साईं हैदर अली लगारी बि आहे, जंहिं हो त नवाब वली महमद ख़ान लगारी जे औलाद मां हो, पर हुन माण्हूअ फ़क़ीर थी तइलीम ॾिनी माण्हुनि खे। असां जॾहिं हुनखे ॾिठो या हुन सां मिलियासीं, भठोरे में बि रहियो, ट्रेनिंग कॉलेज में, बन्ने हाई स्कूल में हेड मास्तर हो, ऐं पोइ ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद में हो। हिते असां मिलंदा हुआसीं अदबी प्रोग्राम में। साईं जो जेको दोस्ती जो दाइरो इलाही वसी हो तमामु। उन में तमामु बहितरीनु माण्हू साईं कढी आयो, जिन खे पढ़ाए लिखाए। जीअं साईं सवेरे ॻाल्हि करे वियो, साईं उन्हनि माण्हुनि खे जेको सो बाक़ाइदे मुकमिल उस्ताद करे ऐं समाज लाइ ज़िम्मेवार माण्हू करे साईं पेश कयो। उन्हनि में खोड़ माण्हू आहिनि। साईं फैज़ निज़ामाणी बि आहे, इलाही ख़ासि करे जेके असां वटि तरक़ी पसंदि लॾो आहे, उन में साईं जो वॾो असरु हो सुखो। ऐं पाण हिकिड़े उस्ताद जी हैसियत में साईं कॾहिं बि जेको नवाबनि वारी ज़िंदगी न गुज़ारी। जीअं दोस्तनि ॿुधायो त स्कूल बि ईंदो त बस में ईंदो, बस में लटकी अचे। मज़ेदार ॻाल्हि हिकिड़े दोस्त ॿुधाई त साईं आयो पिए बस में ड्यूटी ते, त हुन कंडक्टर जेको लाहींदा आहिनि माण्हू त पोइ तकड़ कंदा आहिनि, ल जल्दी करो, जल्दी कर। साईं जे मथां अची बीठो त साईं आराम सां खरामा जीअं हूंदो आहे, उहो नाज़ुक नफ़ीस माण्हू लथो पिए त चई तूं को नवाब आहीं छा, जल्दी ल। त साईं ॾिसी खिली विधो, चई तोखे कीअं ख़बर पई त नवाब आहियां, मुंहिंजी सिरिश्त में नवाब वारो रत त आहे न, तंहिंजे करे आउं जेको लहंदुसि उहो पंहिंजे हिसाब सां। त अहिड़े क़िस्म जो माण्हू हो। ऐं मूंखे जेतिरे क़दुरु ख़बर आहे त जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो सिंध ते, असांजा सभु जेके इनक़लाबी किरदार आहिनि उन्हनि खे साईं पंहिंजे घर में राईंदो। जाम साकी हुजे, मीर थेबो हुजे, ॿिया कारकुन हुजनि, उन्हनि खे साईं पंहिंजे बचनि वांगुरु संभालियो। इहो उन वक़्त में, अॼु असीं ॻाल्हि करियूं था, वॾी दिलि गुर्दे जी ॻाल्हि हुई। मार्शल जे दौर में हिकिड़ो उस्ताद माण्हू उन्हनि खे राहे करे, ऐं हुन जेको पंहिंजे दोस्तनि जी तरबियत कई, उहे माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो पिया। हीउ मिठल जिसकाणी जेको ॻाल्हायो, इहो शागिर्द आहे हिनजो, झंग जो माण्हू, पर हुनखे मुड़ुसु माण्हू करे छॾियईं, फस्ट क्लास करे छॾियईं, तयारु करे छॾियईंसि। मुड़ुसु माण्हू त अॻे ई हो, पर हिनखे इंसानु कयईं।
अहिड़ा कई माण्हू आहे। हसन दर्श बि हुनजो मौत कंदो, मूंखे यादि आहे हसन सां गॾु वेठो हूंदो ऐं साईं तालपाणी साहिबु या जेके बि उन वक़्त में कामरेड बुखारी जो लॾो जेको बि हो, निज़ामाणी बिरादरी हुजे या ॿिया जेके बि दोस्त हुआ, उहे साईं वटि फैज़ हासिलु कंदा हुआ ऐं साईं वॾो बादशाह माण्हू हो। नवाब अली महमद लगारी जे ॻोठ में मेलो थिए त उते साईं मेले वारनि जे हवाले पंहिंजे शागिर्दनि दोस्तनि खे न कंदो, हू उन्हनि लाइ अलॻि अरेंजमेंट कंदो, उन्हनि खे रहण लाइ, उन्हनि जे लाइ त मतां मुंहिंजा शागिर्द अचनि, उन्हनि खे ॿार सम्झी केरु धुतकारे छॾे, हुननि जी सही जेको सो ख़िदमत न थिए, पोइ साईं पाण हुननि लाइ जुदा बंदोबस्तु कंदो हो, रहण जो, मानी जो। पछाड़ीअ में एजाज़ चयो जॾहिं असां हाई स्कूल पास करे हैदराबाद पढ़णु आयासीं त असां गॾिजी वियासीं, असां चयो साईं हाणे हिकिड़ो असांखे को रिहाइश जो बंदोबस्तु करे ॾियो, त साईं पंहिंजे घर जो कमिरो असांखे ॾिनो हिकिड़ो, जंहिंमें असीं रहंदा हुआसीं, उन में साईं हर क़िस्म जी असांजी मदद कंदो हो। ऐं उन्हनि माण्हुनि जो सेखारियल हो, जीअं कामरेड बुखारी जॾहिं रहंदो हो, मक़बूल निज़ामाणी, एजाज़ जिसकाणी ऐं हसन वारनि सां गॾु ईंदो अची रहंदो हो कामरेड बुखारी, त पोइ हुननि खे चवंदो मूंखे शेयर करायो, ईअं ई आउं वटि कोन रहंदुसि। मूंखे यादि आहे टंडे महमद ख़ान में चाचा गुलाम नबी बहिराणी ऐं हसन बहिराणी वारनि वटि जॾहिं अची रहंदो हो बुखारी साहिबु, त उते हुनखे सिर्फ़ु मास्तर चवंदा हुआ, खे ख़बर न हूंदी। ऐं उते इवन ॿियो त ठहियो, पर हुननि जे ॿारनि खे चवंदो आउं शेयर कंदुसि, थांव धोईंदो घर में वेही, ॿार कुॾाईंदो हो, उन्हनि खे वहिंजारींदो हो। इहो त हाणे हीउ उन्हनि जा शागिर्द हुआ। हसन वारा चवंदा हिनखे, एजाज़ वारा, त बाबा हीउ मक़बूल जेको सो ज़मीदार आहे, अन्न इन जो आहे, अटो इन जो आहे, भाॼी एजाज़ चवंदो आहे पंहिंजे बाग़ मां खणी थो अचां, चवंदो पोइ आउं थां थो धोआं। हाणे उहे उन जे सोबत में रहियल हो साईं बि, त साईं बि जेका ॻाल्हि कई साईं पंहिंजी जिसकाणी साहिबु, त ॿार कंहिंखे कॾहिं पंहिंजो सामान बि हथ में न ॾींदो, इहा ख़ुददारी, ॿार थोरो मुतासिर थींदो, ऐं इहे ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। ऐं साईं वॾो भला जो पढ़ियल लिखियल माण्हू, तमामु वॾो माण्हू हो। साईं अकबर लगारी साहिबु हुनजो प्यारो शागिर्दु आहे, ऐं उन्हनि माण्हुनि खे ग़रीबनि खे पढ़ाए करे हुन मथे खणी आयो ऐं उन्हनि खे नौकरियूं मिलियूं, या उन्हनि जो मेंटली उहे माण्हू एॾा तयारु थिया जेके समाज में तमामु भरपूर किरदारु अदा कयूं। हाणे आउं मूंखे मकालो नथा पढ़णु ॾियनि, तंहिंजे करे आउं साईं जे लाइ रुॻो सलाम कंदुसि, अहिड़ा माण्हू वरी कोन थींदा। ऐं असांजे लाइ उहे माण्हू एज़ाज़ आहिनि, जेके माण्हू अलामा आया आहे काज़ीअ ते ॻाल्हाइनि, जेके माण्हू इनक़लाब ते ॻाल्हाइनि, तब्दीलीअ ते ॻाल्हाइनि, उहे माण्हू हींअर असांजे तइलीमी इदारनि में न आहिनि। साईं जेको उहो हिकिड़ो तमामु वॾो मुदबर माण्हू हो। असां जॾहिं बि हुनखे ॾिठो, ख़ुशपोश, तमामु नाज़ुक नफ़ीस प्रोग्राम में कॾहिं आयो त साईं खे माण्हू चवंदो वेठो ॾिसे सॼो ॾींहुं, ख़ूबसूरत माण्हू तॾहिं बि थींदो आहे जे हुनजी दिलि ख़ूबसूरत आहे, हुनजी सोचूं ख़ूबसूरत आहिनि, त हुनजे चहिरे ते बि उहो निखार अचे थो ऐं उहो माण्हू ख़ूबसूरत नज़र अचे थो। तव्हां मुंहिंजी इलाही तकलीफ़, 60 मुंहिंजी ॻाल्हि ॿोलिजी, पर मकालो हिननि खे ॾेई थो छॾियां, हुन ते महिनत थियल आहे। लास्ट स्पीच लाइ आउं सॾाइणु चाहींदसि अलाह वरायो बहर साहब खे, जेके साईं हैदर अली लगारी साहब सां गॾु ट्रेनिंग कॉलेज फॉर मैन हैदराबाद में एज़ ए क़िली ट्रेनर गॾु हुया, एज़ ए टीचर गॾु हुया। साईं अलाह वरायो बहर साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं हैदर अली लगारी साहब जी शख़्सियत ते, हुनजे इल्म ते, हुनजे तइलीम ऐं तदरीस ते, हुनजे फ़लसफ़े ते दोस्त तमामु सुठो ॻाल्हाए विया आहिनि। उजण साहब तमामु फ़िलासफ़िकल पंहिंजो लेक्चर ॾिनो। आऊं हैदर अली लगारी साहब जो, प्रोफेसर साहब जो जूनियर कुलीग रही चुको आहियां। पहिरीं नज़र में जॾहिं मुलाक़ात थी त मूंखे अहसासु थियो त हीउ हिकिड़ो आदर्शी माण्हू आहे, हीउ हिकिड़ो सूफ़ी माण्हू आहे, ऐं हिकिड़ो मॉडल टीचर आहे। ही वॉज टीचर हू टीच। उन ज़माने में ट्रेनिंग कॉलेजूं पंहिंजे उरूज ते हुयूं, ऐं तमामु सुठा सिंध जा उस्ताद ट्रेनिंग कॉलेजनि में इन करे रखिया विया हुआ त जीअं उस्तादनि खे अहिड़ी तइलीम ॾियनि जीअं उहे उस्ताद अॻिते हली हज़ारी
लखी शागिर्दनि खे फैज़ पहुचाइनि। हैदर अली लगारी साहब जी शख़्सियत बाबति आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त असांजी ट्रेनिंग कॉलेज जो प्रिंसिपाल हूंदो नसरपुर जो काज़ी अहमद साहबु, उहो शागिर्द लफ़्ज़ जी जो इश्तिक़ाक़ ॿुधाईंदो हो। शागिर्द लफ़्ज़ जो इश्तिक़ाक़ ॿुधाईंदो हो। असीं सिंधी ॿोलीअ में ॿारनि खे शागिर्दनि खे इल्मु लुग़ात मुताबिक़ इश्तिक़ाक़ बि सेखारींदा हुआसीं। काज़ी अहमद चवंदो हो त इहो शाहगिर्द आहे, उस्ताद जेको आहे सो शाह आहे ऐं उनजे चौधारी वेहंदड़ गिर्द जेको आहे उहो शागिर्द आहे। ऐं हक़ीक़त में हैदर अली लगारी जेको आहे सो शाह हो। उनजे गिर्द जेके माण्हू वेठा, उनजी मजलिस में जेके माण्हू वेठा, उहे कुझु न कुझु पिराए पंहिंजी मंज़िल माड़ियऊं। मूंखे यादि आहे त मूंखे 1980 में इन करे जेको आहे सो सज़ा तौरु बदिली कयो वियो सांगड़ में जा हैदराबाद में, ऐं उन ज़माने में ग़ुलाम हुसैन अंग्रेज़ खे बटोरे मां बदिली कयो वियो खैरपुर में। छो त असां सिंधी ज़बान, सिंधी अदब, सिंधी इल्मु ऐं उस्तादनि खे हमेशह जेको आहे सो पंहिंजी तहज़ीब जी, पंहिंजी सक़ाफ़त जी तइलीम ॾींदा हुआसीं। ऐं तव्हां दोस्तनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त तइलीम जो जेको फिलासॉफिकल एडुकेशन जो जेको पहिरियों स्टेज आहे, तइलीम जो जेको ऑब्जेक्टिव आहे, पहिरियों जेको मक़सदु आहे टू ट्रांसफर दी कल्चर टू द न्यू जनरेशन। हैदर अली लगारी उहो जंहिं हर नमूने सां इहो असांजो जेको कल्चर हो, जंहिंमें शाह लतीफ़ हो, जंहिंमें सूफ़ीज़म हो, जंहिंमें फ़लसफ़ो हो, जंहिंमें ॿोली हुई, जंहिंमें हिकिड़ो जेको आहे सो अॻिते वधण जो जज़्बो ऐं जहाद हो, हीउ उनजो उस्तादु हो। मूंखे अफ़सोस इहो आहे त आऊं ब्रेन स्ट्रोक जे करे कुझु मुंहिंजो हाफ़िज़ो जेको आहे सो थी वियो आहे मुख़्तसिर। आऊं हैदर अली काज़ी साहब जे लाइ, छाकाणि त हुनजी मजलिसुनि में, हुनजी महफ़िलुनि में तमामु घणो जीअं ई हैदराबाद अचिबो हो त सिधो हैदर अली काज़ी साहब जो पुछाइबो हो, टीचर्स रूम मां निकिरी कुंडाए ते हंधि वेही कचहरी कबी। ऐं उहा कचहरी जेका आहे सा वॾी रूह रिहाण हूंदी हुई। मूंखे यादि आहे त 1994 में असां हिकिड़ो सांगड़ में सेमिनार कयो जंहिंजो उनवान हो त सर्द जंग जे ख़ात्मे खां पोइ असांजे दानिश्वरनि जी सूरत हाल, जंहिंमें हैदर अली काज़ी साहब पंहिंजो मक़ालो लिखी आयो। ऐं उन वक़्त जा जेके मशहूरु दानिश्वर हुआ उन्हनि सभिनी उन में हिसो वरितो। ख़ुशकिस्मती सां हैदर अली काज़ी साहब जी 25 मिंटनि जो उहो जेको तक़रीर आहे उहा मूं वटि महफ़ूज़ हुई, जेका USB ते आऊं खणी आयो आहियां त हिननि दोस्तनि खे ॾींदुसि त उहा जेका तक़रीर आहे उहा ॿुधनि। त इन लिहाज़ खां टीचर्स ट्रेनिंग कॉलेज सांगड़ जेका आहे सा असांजी टीचर एडुकेशन जो अजाइब घरु आहे। इन खे विज़िट करण खां पोइ तव्हांखे मालूम थींदो त केॾा केॾा मशाहीर उस्ताद हिते तइलीम ऐं तदरीस जो कमु करे चुका आहिनि। ऐं हाणे उन भीड़ीअ कुटीन कुट लोहार, हाणे उन्हनि हंधनि ते जेके आहिनि से एॾा इल्मु वारा, इल्मु परवर ऐं एॾा कदावर शख़्सियतूं जेके आहिनि से असांखां मोकिलाए वियूं आहिनि। मूं यको पंहिंजी नज़र सां ऐनक लॻाए पे कोशिशि कई त मूंखे हैदर अली काज़ी साहब जो ऐं मुंहिंजो को हमअसर, को कुलीग हिते नज़र अचे, पर शायदि जेके आहिनि से उहे कोन्हनि। ऐं न त उहे वधीक जेके आहिनि से असांखे अञा ॿुधाइनि हुआ। बहरहाल पंहिंजे हाफ़िज़े जे करे, पंहिंजे मुख़्तसिर फिज़िकली मेंटली पंहिंजे मुख़्तसिर थकावट जे करे आऊं इहे साॻिया ई लफ़्ज़ चवंदुसि त मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरीअ खे। हैदर अली लगारी साहब मूंखे गुज़िरियल साल बि दावत मिली, ऐं अचणु जहिड़ो कोन हुउसि, छाकाणि त उन स्ट्रोक जे करे। हिन साल ऐं हर सूरत में मूं कोशिशि कई त आऊं अचां ऐं अची अहिड़े दोस्त जी वाखाण ॿुधां, छाकाणि त इहे उस्ताद हाणे जेके आहिनि से दर्स साहब जे चयो न त हाणे उहे उस्ताद जेके आहिनि से ख़बर न आहे छो
असांखे नज़र कोन था अचनि। मूं 35 साल उस्तादनि खे पढ़ियो आहे। उन्हनि 35 सालनि खां पोइ हाणे आउं जेको ज़माने में ॾिसां थो त सर्तियूं सुञ मतां खां मूं सां हले। कंहिं ज़माने में ठटे में मुग़लनि हिकिड़ो अणपढ़ियल गवर्नर मोकिलियो हो। मुग़लनि जी बादशाही हुई त ठटो शहर जेको आहे सो मौलवियुनि जो ऐं मदरसनि जो हुयो। उन्हनि पाण में गुफ़्तगू कई त यार हीउ जेको दिल्ली मां आयो आहे गवर्नर, न का फ़ारसी थी अचेसि न को पढ़ियल आहे, हीउ जेको आहे सो ज़ाहिर आहे त अणपढ़ियल आहे। इहा ख़बर जॾहिं उन्हनि गवर्नर खे पई तॾहिं उन जुमे नमाज़ खां पोइ सभिनी मौलवियुनि खे हाज़ुरु कयो। उन्हनि खे चई त तव्हां पढ़ियल आहियो? त मौलवी साहिबनि चयो साईं असां पढ़ियल आहियूं। चई आउं जेकी लिखां थो उहो तव्हां पढ़ी ॿुधाईंदव? चई लिखो। हुन वटि लकिणो हो जंहिंजे मिटीअ ते हीअं करे हुन हिकिड़ी वॾी लीक कढी। चई हाणे इहो पढ़ो, हाणे इहो पढ़ो। हाणे हू वीचारा छा कनि मौलवी साहिब। सो हिन वक़्तु बि जेको पाण खे गवर्नर मिलियो आहे उन जी स्टेटस त चांसलर जी आहे, पर अॼु मूंखे ख़बर पई त हुन जे इल्म जो खानो ख़ाली आहे। बहरहाल इहो जेको आहे सो हिकिड़ो ॾुकार आहे हिन समाज में, हिकिड़ो कहतुर रिजाल आहे। इन में अहिड़ा सुहिणा माण्हू जेके हुआ जिन खे अमानत ॾेई विया आहिनि, उनजो फ़र्ज़ु आहे त उन अमानत खे ॿियनि ताईं पहुचाइनि। थैंक यू वेरी मच, तव्हांजी महिरबानी। मूं से ॾिठा माउ तिनी ॾिठो पिणीअ खे, करे न सघां का तिनी संदी ॻाल्हि। ही हुया अलावरायो भेण साहिबु। गुज़ारिश कंदसि अदा सलाम न रखे त उहे अचनि ऐं अची साईं हैदर अली साहिब ते साईंअ जे दोस्तनि ऐं शागिर्दनि सां कुझु वक़्त जो मुख़्तसिर टाक शो कनि। अदा सलाम उनर साहिबु। मां साईं हैदर अली लगारी साहिब जन जी इल्मी अदबी या ज़ाती शख़्सियत जे हवाले सां मुख़्तसिर हिकिड़ो 20-25 मिंटनि जो टाक शो जे लाइ कुझु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि, जिन में साईं अकबर अली लगारी साहिबु, साईं अल्ताफ़ मेमण साहिबु, साईं असांजो दोस्त अख्तर शेख साहिबु, साईं GM लगारी साहिबु दोस्त आया आहिनि टॉक शो में ॻाल्हाइण जे लाइ। उन्हनि में साणनि जेके सुवाल कया वेंदा आहिनि तंहिंसां गॾोगॾु संदनि तारीफ़ बि मुख़्तसिर तौर ते आउं पेश कंदुसि। सभ खां पहिरीं GM लगारी, ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी, उहो दोस्त असांजो साईं जो सोहबती रहियो ऐं साईं जो इनफॉर्मल शागिर्दु रहियो। हीउ दोस्त स्पार्को में यूथ साइंटिस्ट आहे ऐं क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद खां फिज़िक्स में हिन जी ग्रेजुएशन आहे। मुंहिंजो पहिरियों सुवालु इहो हूंदो त साईंअ सां तव्हांजी जेका शुरूआती मुलाक़ात थी उहा कीअं, कहिड़े माहौल में, कॾहिं, ऐं उनजो जेको तासुरु हुयो उहो कहिड़े क़िस्म जो हुयो? बराए महिरबानी। महिरबानी सलाम। तव्हां माना साईं ते मूंखे ॻाल्हाइण लाइ हिते मौक़ो ॾिनो। ऐं आउं छो त साइंस जो शागिर्दु आहियां, इन करे अदब मिड़ी थोरो सम्झो त साईं जी सोबत में जेको सिखियो असां उहो ई थोरो घणो जेको पढ़ियो। साईं सां मुंहिंजी मुलाक़ात 2001 में वाधुआ ते मौजूदु हिकिड़ी नंढड़ी लाइब्रेरी हूंदी, उन में को मौज़ू हो कि सिंध जी तालीम जे हवाले सां। तंहिं ते साईं हैदर अली लगारी खे बि जेको आहे सो दावत ॾिनी वई। आउं मैट्रिक जो शागिर्दु हुउसि, मुंहिंजी उमिरि तक़रीबन 16-17 साल हूंदी। त मूं जंहिंमहिल साईं खे ॻाल्हाइण लाइ घुरायो वियो ऐं मूं ॾिठो त हिकिड़ो कुराड़ो शख़्स आहे ऐं चहिरे में ऐं अखियुनि में हिकिड़ी इल्म जी उन्हाई महसूसु थींदे मतिलबु नज़र आई। ऐं साईं जी जेका शख़्सियत हुई उहा एॾी मक़नातीसी हुई त तव्हां इन जो अंदाज़ो इन मां लॻायो त
नौजवान जो जेको ज़मान ऐं मकान है स्पेस टाइम जेका उनजी जेका नफ़्सियात ऐं स्पेस टाइम जो वॾो गहरो तालुक़ु आहे पाण में। त नौजवाननि खे हिकु कुराड़ो अगरि माना पंहिंजी कंहिं ॻाल्हि सां पंहिंजी कंहिं अहिड़ी अदा सां इम्प्रेस करे थो त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। छो त साईं खे जेतिरो मूं सम्झो त साईं बेसिकली जेको आहे सो इर्तिका पसंदि माण्हू हो। छो त इर्तिका जी जेका कड़ी आहे उहा हर माना हिकिड़ी तसलसुल आहे, हिकिड़े अवाइली हिकिड़े अहिड़े मतिलबु दौर खां ऊंदाहे दौर खां वठी हेसि ताईं जेका टेक्नोलॉजी तव्हांजे साम्हूं आहे, साइंस जेका तव्हांजे साम्हूं आहे, साईं उन ऊंदा खां रोशनी ताईं जेका कड़ियूं हुयूं उन कंहिं कड़ी खे बि अगरि कंहिं ते बि ॻाल्हाईंदो हो त उन खे उन ई जे स्पेस टाइम या पैराए में ज़मा मकाम में जिते उहा ॻाल्हि कई वेंदी हुई या जेका उहा ॻाल्हि जंहिं ज़मा मकाम में कई वई हुई उन जे हिसाब सां हिकु तक तौर करे हिकु काइनाती, छो त इर्तिका जेको आहे उहो हिकिड़ो काइनाती सिफ़त आहे, त साईं बि माना हिकिड़ो काइनाती तजियो ॾींदो हो शयुनि जे बारे में जेको माना हर नफ़्सियात रखंदड़ माण्हू हर स्पेस टाइम में विराहियल माण्हू जे लाइ ॾाढी इम्प्रेसिव हुई। त इहा ई उहा छिक हुई जेका असांखे साईं जे वेझो मतिलबु जंहिं असांखे साईं जे माइल कयो ऐं पोइ उन सां गॾोगॾु साईं सां मुलाक़ातूं शुरू थी वियूं। ऐं आउं सम्झां थो त असांजी जेका ज़िंदगी हुई जेका शागिर्दनि जी उन दौर में उहा हिकिड़ी रेंडमनेस मतिलबु को ख़्यालु केॾांहुं पर साईं जी सोबत में अचण खां पोइ हिकिड़ी डायरेक्शन मिली त साईं चवंदो आहे त भई साइंस जे शागिर्द खे बि अदब ऐं फ़लसफ़ो पढ़णु खपे, छो त इहे ॿई शयूं या फ़न जी तरफ़ वञणु खपे या फ़न खे बि पढ़णु खपे, छो त इहे ॿई शयूं मिली करे हिकिड़ो मुकमल इंसानु ठाहिनि थियूं, जेका शइ मतिलबु ॾाढी हिकिड़ी तमामु बहितरीनु ॻाल्हि कई साईं। अच्छा, इन खां पोइ असांजो ॿियो जेको दोस्त आहे साईं अल्ताफ़ मेमण। अल्ताफ़ मेमण जेके प्रोग्राम थी चुका आहिनि उन्हनि तमामु घणो असांजो एक्टिव हिकिड़ो ऑर्गेनाइज़र जी हैसियत सां या साईं ते मकाला पेश कंदड़ जी हैसियत सां दोस्त तमामु घणो ऐं साईं खे वेझो रहंदड़ ऐं साईं जो पोयूं जेको किताबु हुयो ख़ासि तौर ते उन में साईं जी मदद कंदड़ अल्ताफ़ अक्सर जेको लिखंदो आहे या जेको ॻाल्हाईंदो आहे साईं जी शख़्सियत जे पासनि ते वधीक उनजो जेको आहे उहो चवंदो आहे त इल्म जो जेको तासिर ऐं असरु जेको ज़ाहिर थिए थो शख़्सियत मञा थिए थो। त अल्ताफ़ तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु हूंदो त साईं खे तव्हां ॿियनि लिखंदड़नि पढ़ंदड़नि आलमनि ऐं अदीबनि जे बहैसियत साईं खे तव्हां मुनफ़रद कीअं ॾिठो जो तव्हां बजाए ॿियनि जे साईं जी जेका आहे हिकिड़े हिसाब सां चइजे मुरीदी जेका आहे क़ाबिल क़बूल कई ऐं साईं सां तव्हांजो जेको मुलाक़ातुनि जो सिलसिलो थियो पहिरियों त इहो ई रहंदो, उहो कीअं शुरू थियो? महिरबानी सलाम। साईं सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात ईअं वाट वेंदे पंहिंजे पाड़े में मेमन टाउन कासमाबाद में साईं उते भाॼी वठणु आयो हुयो ऐं साईं सां मुलाक़ात मुंहिंजी थी त साईं जे तारफ़ खां पहिरीं मूंखे तारफ़ साईं जे फ़र्ज़ंद जो हुयो अदा असरार लगारी जो, पर इहा मूंखे ख़बर न हुई त हू साईं हैदर जो फ़र्ज़ंद आहे। साईं हैदर खां मूं पहिरियों सुवालु इहो पुछियो त साईं तव्हां रहंदा किथे आहियो? जी अख़्तर काटेज में। त मूं चयो साईं अख़्तर काटेज में त हू असरार लगारी वारा बि रहंदा आहिनि, तव्हांजो छा थींदो आहे? माज़रत सां उहो लफ़्ज़ चई थो छॾियां, पर उहा जेका साईं जी ज़राफ़त हुई चई हा असरार असरार मुंहिंजी पहिरीं ग़लती आहे। पहिरीं ग़लती चई हा मुंहिंजो वॾो पुटु आहे। उहा जेका साईं जी ज़राफ़त हुई साईं जी मक़नातीसी शख़्सियत ॾांहुं मुंहिंजो जेका छिक थी उहा पहिरीं छिक उहा ज़राफ़त हुई।
साईं वटि साईं सां उहा मुलाक़ात 1999 जी आहे। पोइ साईं जे घर वञणु शुरू कयोसीं। साईं जी शख़्सियत में ॿिया सभु पहलू, पर हुनजो जेको इंसानी पहलू, जेको इंसानियत वारो पहलू, हेल सूधो असां जेके माण्हू ॾिठा ऐं जेको कुझु इंसानियत जे अज़मतुनि जा मयार ॿुधासीं ऐं पढ़ियासीं, मूं ईअं ॾिठो त जेकॾहिं इंसानियत ख़ुदि हिन धरतीअ ते पंहिंजो नैमुल बदल, पंहिंजो को मिसाल ॻोल्हणु निकिरे त हुनखे हैदर अली लगारी मिलंदो। साईं ॾांहुं छिकिजी वञण जो वॾो सबबु साईं हिन समाज में केरु कंहिंखे ॿुधे ई कोन थो। साईं वॾी फैमिली जो माण्हू, तमामु घणो पढ़ियो लिखियो, असांखां उमिरि में तमामु वॾो, पर साईं वटि जेको ईंदो हो साईं उन जी ॻाल्हि ॿुधंदो हो। उन वटि हर उहा ॻाल्हि करे सघिबी हुई जेका तव्हां न घर जे भातीअ सां करे सघो, न दोस्त अहबाब सां करे सघो, कंहिंसां न करे सघो, पर हू तव्हांजो एॾो दोस्त हूंदो हो जो हुन सां हर उहा ॻाल्हि करे सघिबी हुई। ऐं हू उनखे एॾो ओनू थींदो हो इन ॻाल्हि जो, ऐं हू चवंदो हो त मुंहिंजो शागिर्दनि सां दर्द जो रिश्तो आहे। पोइ असां त ॻाल्हि करे उहा पंहिंजी हल्की ॻाल्हि करे उन जे साम्हूं वेंदा हलिया हुआसीं, पर हुनखे उहो ओनू थी पवंदो। उन जे लाइ हू बारहा कोशिशि कंदो हो त हिन जे इन मामले जो छेद कजे। पोइ उहो एक्सप्लेनेशन पियो ॾींदो हुयो, ॻाल्हियूं कंदो हो, उन में पोइ फ़लसफ़ो, अदब, तसवुफ़, लतीफ़, इवन हुन जा ख़त, ॿी जेका छिक साईं हैदर ॾांहुं, उहा लतीफ़ जी एक्सप्लेनेशन, लतीफ़ जी शरह। मूं जेको शाह जो रिसालो वरितो उहो साईं हैदर जी कंपनी में अचण खां पोइ वरितो। उनखे पढ़ण जो शौक़ु जेको पैदा थियो, मूं मास्टर्स कई सिंधी लिटरेचर में, उहा बि साईं जी देन हुई। हा, इहा अलॻि ॻाल्हि आहे त साईं असांखे उस्ताद बनाइण ते चाहियो ऐं उस्ताद थियासीं बि, पोइ उहा फील्ड छॾे वियासीं। उहा जेका लतीफ़ जी एक्सप्लेनेशन हुई, उहा असांखे सिंधीअ जे कंहिं ॿिए शाइर, कंहिं नक़ाद वटि मिले ई कान थी। लतीफ़ जे अहसासनि जी शरह, लतीफ़ जॾहिं को बेत चयो आहे त उन में हुन जा अहसास कहिड़ा हुया। हू आम फ़हम खां नाफ़हमी ऐं नाफ़हमीअ खां उको ॿियो फ़हम, एसि ताईं जी जेका पहुच ऐं जेका उहो जेको पंधु आहे, उन में लतीफ़ जा जेके अहसास ऐं जेको दर्द हुन महसूसु कयो आहे, उन जी एक्सप्लेनेशन साईं जी शख़्सियत ॾांहुं मुंहिंजी छिक जो हिकिड़ो वॾो सबबु इहो हुयो। ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, पर तव्हां वटि मुख़्तसिर टाइम आहे। वरी महिरबानी, तमामु सुठा पासा तव्हां अल्ताफ़ ॿुधाया साईं जी शख़्सियत जा। पोइ दफ़े असां प्रोग्राम कयो हुयो हिते ई हिन जॻह ते, त अदा अकबर जी सर्जरी थी हुई, उनजे करे उनखे ॻाल्हाइण में कुझु रंडक हुई जेका अञा ताईं आहे। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि जेका मां दिलियां चवां थो, वाक़ई अकबर खे बि ख़बर आहे त साईं लगारी साहिब जा जेके शागिर्द आहिनि, उन में साईं चवंदो हुयो हिकिड़ी हूंदी आहे अना, अना जा आहिनि ॿ क़िस्म, हिकिड़ी हूंदी आहे मंसूरी अना ऐं ॿी आहे ज़ियाई अना। सो असां कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं, पोइ साईं जी शागिर्द हुजण जी हैसियत सां पंहिंजी पोज़ीशन खे न ॾिसंदे बि अकबर उहे ॻाल्हियूं ॿुधी वेंदो आहे, बर्दाश्त करे वेंदो आहे, असां सां गॾु बीहंदो आहे। उहा साईंअ सां हुनजी मोहबत आहे ऐं साईं शागिर्दनि सां उनजी मोहबत आहे। अकबर साहब जी हिते असां सां शिरकत जेका आहे, उहा हैदर अली लगारी यादगार कमेटीअ जो मेंबर हुजण जी हैसियत सां वधीक आहे, बनिस्बत सेक्रेटरी कल्चर हुजण जे। उनजे लाइ बि उनजे लाइ इज़तूं आहिनि, उते उनजी सर्विस आहे, ख़िदमतूं कंदो थो रहे पियो, उन ते को शक न आहे। अकबर साईं असां सभिनी दोस्तनि में तव्हां साईं जा मोस्ट सीनियर रहियो। असां तव्हांखे साईं वटि ईंदे वेंदे ॾिठो, ऐं अदी शहनाज़ बि हूंदी हुई। तव्हां साईं जा किताब छपाइण में तमामु घणो साईं सां
गॾु रहियो ऐं आख़िरी राति जेका साईं जन जी हुई 25 अगस्त जी, तॾहिं बि तव्हां साईं सां मिलिया हुयो ऐं तव्हांखे मूं ॿिए ॾींहं ते क़ब्रस्तान में साईं इसाक़ बि हुयो, आयो हुयो उते क़ब्रस्तान में, उते तदफ़ीन थिए पई साईं जी, ॿिया बि दोस्त बि हुया। तव्हांखे मूं ॿारनि वांगुरु सुॾु कंदे ॾिठो हुयो ऐं तव्हांखां पुछो हुयो त साईं सां तव्हां राति मिलिया हुयो त साईं डिप्रेस त न हुयो या साईं परेशान त न हुयो, जो असांखे कुझु डाउट पियो थियो त साईं तबियत अहिड़ी हुई, कुझु मथां कुझु साईं अहिड़ो करे छॾियो हुजे राति जो। तव्हांजी साईं सां जेका सोहबत रही उहा निशानदेही पई करे तव्हांजी उन कैफ़ियत में जा। तव्हां कीअं इन सॼी पोज़ीशन खे, इन सॼी सूरत हाल खे अॼु जीअं पोज़ीशन ते तव्हां बीठा आहियो, साईं खे गुज़िरे 10 साल थी विया आहिनि ऐं जॾहिं तव्हां साईं सां पहिरियों दफ़ो मिलिया हो, इन सॼे पंध में जेके 20-25 साल गुज़रिया आहिनि, इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? महिरबानी, तव्हां पाण ॿुधाए छॾियो त मूंखे ॻाल्हाइण में तकलीफ़ आहे, जेका सही गुफ़्तगू नथो करे सघां, जंहिंजे लाइ माज़रत बि कंदुसि पेशगी। साॻियो न्यूरो जो प्रॉब्लम थियो मूंसां बि। अॼु खां तक़रीबन 35 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। कंहिं दोस्त सां ट्रेनिंग कॉलेज में मिलणु वियोसि ऐं 3 ॾींहंनि में हैदराबाद में पढ़ण जे लाइ आयोसि हाला मां। त उन चयो त अॼु हिकिड़े माण्हू सां कचहरी था कयूं, उहो वॾो आलिम आहे, टीन एजर असांजी उमिरि हुई ऐं आलिमनि जो नालो ॿुधी त असांखां ईअं छिरक निकिरे। त मूं चयो इहो मुला मुला यार, मूंखे भाए कोन था पवनि। आलिम माना मुलूं, मुंहिंजे ज़हन में इहो ई हो, आलिम माना मुलूं, मदरसे वारो। मूं चयो इहो यार मुंहिंजो मूड कोन्हे। चयो मुलूं बुलूं उहो कोन्हे जेको तूं सम्झी पियो, अच त कचहरी कयूं था। असां ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद जे लान ते वेठासीं, उते साईं वेठो, 8-10 खनि ॿिया माण्हू हुआ, असां चुप करे वेही रहियासीं। ख़ूबसूरत माहौल हो, ॾाढो सुठो गिरास, चारों तरफ़ गुलाब जा गुल, मोतीअ जा गुल, मौसम ख़ूबसूरत। साईं वटि हिकिड़ो जापानी रेडियो, उरसाणी साहब हुन सां गॾु हुआ ऐं साईं जॾहिं गुफ़्तगू करे रहिया हुआ त अजीब गुफ़्तगू हुई, अजीब मौज़ू हुआ जेके असां कॾहिं ॿुधा ई कोन हुआ। असां त इहो ॿुधा हुआ उस्ताद ऐं आलिम या त कंदा हुआ मजलिसूं, ॿिया उस्ताद जेके पढ़ाईंदा हुआ उहे पढ़ाईंदा हुआ पाकिस्तान स्टडीज़, इस्लामियात, फिज़िक्स, केमिस्ट्री। साईं जेके गुफ़्तगू करे पियो उहा सम्झ में न पई अचे, सिंधी में ॻाल्हाए पियो पर लफ़्ज़ सम्झ में न पिया अचनि त साईं चवे छा पियो, ऐं सभु ॿुधनि वेठा। कुझु माण्हू वाह वाह बि चवनि पिया। पहिरियों जेको लफ़्ज़ साईं जो मुंहिंजे कननि ते पियो हो त साईं जंहिं मौज़ू ते ॻाल्हाए रहियो उहो हो फिनोमिनोलॉजी, फ़लसफ़े जो ॾुखियो मौज़ू आहे फिनोमिनोलॉजी। कलाक खनि साईं जी कचहरी में वेठासीं पर दॿे में ठिकरियूं, हिकु लफ़्ज़ सम्झ में कोन आयो। हिकु लफ़्ज़ न सम्झण जे बावजूद बि ख़बर न आहे अलाए कहिड़ो जादू हो, जो ॿिए ॾींहुं आउं पाणे पहुची वियुसि उन दोस्त खां बग़ैर। ऐं पोइ इहो सिलसिलो हली पियो, मुख़्तलिफ़ मौज़ू, मुख़्तलिफ़ कचहरियूं, पर घणो करे साईं जो मौज़ू फ़लसफ़ो। BBC जो टाइम थींदो, BBC ॿुधी, मौज़ू जेको हलंदड़ हूंदो उहो वरी मौज़ू हलंदो। साईं उरसाणी साहब टाइम जा पाबंद, चवंदो उथो हाणे हलूं, त साईं उन मौज़ू ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे उथी बीहंदा हुआ ऐं हलणु शुरू कंदा हुआ। ऐं असां उन जे पोयां मूंसां आऊं लियाकत रिंदो, टंडोल हयार जो कुझु ॿिया दोस्त, उहे असां साईं जे पोयां साईं जे घर ताईं, हीराबाद ताईं ईअं वेंदा हुआसीं साईं जे पोयां, जीअं ॿकरी जे पोयां हुनजा फरड़ा हुजनि न खीर पीअण वारा, उहे उन जे पोयां 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 पासनि खां हलंदा हलंदा वेंदा हुआसीं। साईं गुफ़्तगू साईं जी जारी हूंदी हुई ऐं असां जी दिलि न चवंदी त उहा गुफ़्तगू ख़तमु थिए। सम्झ में को टको पैसो मस ईंदो हो, पर
हुन जी गुफ़्तगू जो सहर अहिड़ो हूंदो जो असां उन खां पोइ ॿाहिरि न निकिरी सघंदासीं। पोइ हिकिड़ो दफ़ो कुझु काफ़ी सालनि ताईं कचहरी हली, पोइ त आउं उन शाम खां वधी करे आउं ॾींहं जो बि उनजे घर वेंदो हुउसि साईं वटि ट्रेनिंग कॉलेज में। जॾहिं वेठा हूंदा हुआ स्टाफ रूम में, उते कचहरी कंदा हुआसीं। अदा इसरार वारनि खे ख़बर आहे, पोइ त घर वञणु अचणु घणो थींदो हो। त हिकु दफ़ो मुंहिंजे अंदर में तमामु घणी बेचैनी थी, ऐं एॾी बेचैनी थी जो मूंखे सम्झ में न अचे त आउं छा करियां। मूं फ़ोन कयो साईं खे, तॾहिं लैंडलाइन वारा नंबर हूंदा हुआ। ॾींहुं ततल हो, गर्मी हुई, मई जून जो महीनो हो। मूं उनखे पंहिंजी कैफ़ियत ॿुधाई त आउं ॾाढो परेशान आहियां, छा थियो आहे, को वाक़ियो वग़ैरह। मूं चयो न, कुझु बि न आहे, नथिंग टू डू विथ एक्सटर्नल थिंग्स, ही मुंहिंजे अंदर जी कोई परेशानियूं आहिनि, थोरो ॿुधाए। मूं ॿुधायूं कुझु शयूं, साईं ॿुधंदो रहियो, सवाल पुछंदो रहियो। साईं ख़ुशी में या ॾुख में या तकलीफ़ में, ॿिन्ही सूरतुनि में साईं वॾा टहक ॾींदा हुआ। साईं खे जॾहिं तकलीफ़ थींदी त बि वॾा टहक ॾींदा हुआ। साईं वॾा वॾा टहक ॾेई खिलणु लॻो। त मूं चयो त साईं तव्हां टहक पिया ॾियो। चईं त मूंखे ख़ुशी आहे हिकिड़ी ॻाल्हि जी। मूं चयो कहिड़ी ॻाल्हि जी? चईं जंहिं कैफ़ियत मां तव्हां गुज़रो पिया, इहा ॾाढी सुठी कैफ़ियत आहे। मूं चयो सुठी कैफ़ियत कीअं आहे साईं? चईं इहा कैफ़ियत माण्हुनि खे, कंहिं सॼी ॼमार किन किन माण्हुनि खे ते इहा तारी न थींदी आहे, किन ते इहा 50 ऐं 60 सालनि जी उमिरि में इहा कैफ़ियत तारी थींदी आहे, त असां हिन उमिरि में इहा कैफ़ियत तारी थी आहे। मूंखे ख़ुशी आहे। मूं चयो पाऊं करियां छा? चई शाम जो अची हिकिड़ो किताबु ॾिए थो, उहो खणी वञी पढ़। पोइ मूंखे किताबु ॾिनई बर्ट्रैंड रसेल जो, उनजो नालो हो वाई आई एम नॉट अ क्रिश्चियन। वाई आई एम नॉट अ क्रिश्चियन, बर्ट्रैंड रसेल जो। उहो पढ़ियुमि। पोइ उन ते कचहरी थी। चई शोपेनहार खे वञी पढ़, मायूसी जो फ़लसफ़ी आहे शोपेनहार। अॻे आऊं मायूस, वरी मायूसी जे फ़लसफ़ी ॾे मूंखे ॾेखे छॾियईं। चई हीअ पढ़ वञी, हिकिड़ी इंतिहा ते वञ, पोइ उतां वापसी थींदो तुंहिंजी। पोइ मूं शोपेनहार खे पढ़ियो, वाल्टियर खे पढ़ियुमि। पोइ मूंखे ईअं थियो त फ़लसफ़े खे आऊं बाक़ाइदा पढ़ां, विचां विचां न पढ़ां। पोइ साईं जा ई किताब खणी, साईं जी रहनुमाई में मूं बाक़ाइदगी सां पढ़णु शुरू कयो फ़लसफ़े खे, जीअं शागिर्द पढ़ंदा आहिनि तीअं पढ़णु शुरू कयो। पोइ असांजूं डिघियूं कचहरियूं थींदियूं हुयूं फ़लसफ़े ते, अक्सर फ़लसफ़े ते, पोइ नफ़्सियात ते। कॾहिं असांजा बहस थींदा हुआ रियलिज़म ते ऐं आइडियलिज़म ते, कॾहिं रेशनलिज़म ते, कॾहिं एम्पिरिसिज़म ते, कॾहिं सुकरात ते, त कॾहिं एरिस्टोटल ते, त कॾहिं कंहिं ते, त कॾहिं कंहिं ते। ऐं उहे तवील बहस हूंदा हुआ, तवील कचहरियूं हूंदियूं हुयूं। पर बहस छा हूंदा हुआ, उनखे बहस जो नालो बि न ॾियां त बहितर आहे। बहस त तॾहिं थिए जॾहिं ॿ माण्हू ॻाल्हाइनि। असां त कोई हिकु अधु जुमिलो मस ॻाल्हाईंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा साईं हुआ, को सुवाल पुछी वठंदा हुआसीं या ॿुधंदा हुआसीं बसि। ऐं एॾे केतिरनि सालनि ताईं साईं खे ॿुधोसीं, ॾहाकनि ताईं आउं चवंदुसि। पर कॾहिं बि एतिरो ईअं महसूसु न थियो त को असां में का शइ, को थोरो इल्म जो को इज़ाफ़ो थियो आहे असां में, ऐं असां साईं जी गुफ़्तगू या किथे का गुफ़्तगू करे सघूं। साईं जे साम्हूं अचणु शर्त असांखे ईअं महसूसु थींदो हो, मुहावरो आहे न, सिज जे अॻियां ॾीओ, त इहो मुहावरो बि शायदि असां ते मुनासिबु न आहे, छो जो साईं सिज हो त असां ॾीआ बि अहिड़ा हुआसीं जेको विसाणल ॾीआ, जंहिंमें ॾींहं जेतिरी बि रोशनी न हुजे। हमेशह ईअं थींदो हो त साईं ॻाल्हाईंदा हुआ ऐं असां ॿुधंदा हुआसीं। साईं जी आख़िरी राति थोरो डिफरेंट हो। मूंखे चई तूं ॻाल्हाए ॿुधंदुसि। पोइ मूं ॻाल्हायो।
उन खां पोइ ॿिए ॾींहं ते असांखे न ॾिठो। थैंक यू। मुंहिंजो नंढो भाउ अब्दुल जब्बार उन्नड़, उहो ऐं अकबर साईं वटि वेठा हुया तक़रीबन 11 बजे ताईं। नजफ़ क्लिनिक ते साईं अक्सर करे अची वेहंदो हुयो। उन राति उथी विया हुया, 10-15 मिंटनि खां पोइ आउं आयुसि। पोइ साईं अची ॿुधायो त अकबर आयो हो ऐं जब्बार बि आयो हुयो, हाणे विया आहिनि हितां। हा, अली ॾिनू जरवार शाम जो ईंदो हुयो 5:30-6 बजे ताईं, पोइ वरी हलियो वेंदो हुयो जल्दी 9-10 बजे ताईं थी सघे थो बिल्कुलु। पोइ साईं जेॾीमहिल अचे पियो पंहिंजे घर ॾांहुं त वरी साईं जी उमिरि जी तक़ाज़ा हुई, सां गॾिजी करे घर ताईं हिकिड़ो छॾण जे हवाले सां बि। साईं ईंदे ईंदे विच ते हिकिड़ी जॻह ते बीही रहियो, ईअं कुझु सेकंडनि जे लाइ, वरी जीअं मथे खे हथु ॾेई करे ॾांहुं निहारींदो हुयो, ईअं थोरो ॾिठईं त मूंखे बि अजीब लॻी साईं जी कैफ़ियत। वरी ॿिए ॾींहं ते सुबुह जो मूंखे शहबाज़ लगारी असांजो दोस्त फ़ोन करे ॿुधायो त साईं लगारी साहिब जो जेको आहे हीउ थियो आहे, उहा कैफ़ियत हुई। बहरहाल असांजो चोथों दोस्त जेको आहे अख्तर शेख ऐं साईं लगारी साहिब जूं केतिरियूं सारिणियूं आहिनि जेके असां पाण हुन जा शाहिद आहियूं। अख्तर असां में मोस्ट जूनियर बि आहे हिकिड़े हवाले सां, ऐं साईं नंढनि खे वॾनि खे पाण जेॾनि खे हर उमिरि जे माण्हुनि खे कीअं विंदराईंदो हुयो। उन जूं शाहिदियूं तव्हांखे उन जे शागिर्दनि मां दोस्तनि मां मिलंदियूं, ऐं सभिनि खे कीअं हिमथाईंदो हुयो, सभिनि जी कीअं सपोर्ट कंदो हुयो, ऐं उन किरदार जी हिकिड़ी हैसियत जेका आहे उहा छा आहे। अख्तर, तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु रहंदो त साईं सां तव्हांजी ॾेठ वेठ कीअं थी, ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे हिमथाइण जे हवाले सां, उन्हनि खे मसइलनि मां कढण जे लाइ, उन्हनि जा मसइला सुलझाइण जे हवाले सां साईं जो जेको किरदारु हुयो, जीअं तव्हां उनखे ॾिठो, उहो कीअं तव्हां महसूसु कयो या तव्हां उन ते छा ॻाल्हाईंदव? साईं सां मुलाक़ात आहे उहा 8 दर्जे जी आहे। 8 दर्जे में आउं पंहिंजी क्लास ते छोकिरनि सां गॾिजी असां सलाह सोचियो थी त असां वटि छा हूंदियूं, छोकिरियूं काफ़ी होशियारु थी वेंदियूं को एजुकेशन स्कूल में। असां सभु चंडा प्रोग्राम। अख्तर, हिकिड़ो मिंट जेकॾहिं मूंखे ऐड करण जो, हा, ऐं पंहिंजे दोस्तनि सां हिकिड़ो वाक़ियो शेयर कंदुसि। असां वेठा हुआसीं चांडिया ॻोठ में हिकिड़ी जॻह ते। अख्तर मुंहिंजे ख़्याल में तॾहिं मैट्रिक में शागिर्दु हुयो, ऐं परवेज़ मुशरफ़ जो दौरु 98 या 99 जो। तॾहिं परवेज़ मुशरफ़ जी हिकिड़ी स्टेटमेंट आई जीअं त तमामु घणो रदमल बि थियो। त परवेज़ मुशरफ़ चयो त सिंधी माण्हू जेके आहिनि ना आहिनि। त असां वेठा हुआसीं, अख्तर उन ॻाल्हि ते कचहरी कंदे कंदे उन ॻाल्हि ते अख्तर उन ॻाल्हि रोई पियो कचहरी में, ऐं एॾो रुनो जो साईं लगारी साहिबु हुनखे पंहिंजो रुमाल कढी करे ॾिनो, जेको अख्तर पंहिंजे ॻोड़नि में सिंगनि में सॼो ख़राबु करे साईं मोटाए ॾिनो। सिर्फ़ु एतिरो ई न, शहबाज़ असां तव्हां राजू सभु हुआसीं। हिकु दफ़ो मूं साईं खे ॿुधायो, साईं मूंसां इहे मां ॿुधायां ॾुख रोइणु लॻुसि, त साईं मूंसां गॾु रोइणु लॻो। तव्हां सभु मूंखे परचाइण पूरा त साईं खे कीअं बसि करायूं, तूं कंदे त साईं बसि कंदो। हाणे साईं बि ॿारनि वांगुरु पियो रोए। असल जेका आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त 8 दर्जे में साईं सां मुलाक़ात थी, ऐं उहा मुलाक़ात हीअं थी, सभु छोकिरा असां प्लान ठाहियो त असां सां अंग्रेजी सिखण लाइ साईं वटि वेंदासीं। हिकिड़ो अहिड़ो उस्तादु आहे जंहिंखे अंग्रेजी ॾाढी सुठी थी अचे, ऐं असां हिन दरे वेंदासीं उन्हनि सां गॾु। मां बि पर मुंहिंजो पढ़ण सां टके जो कोन लॻे अॼु ॾींहं ताणी बि जेकॾहिं पढ़ाई जे हवाले सां ॻाल्हि कजे त तमामु घटि। पोइ साईं वटि जीअं वियुसि त साईं सां जॾहिं ॻाल्हाइणु लॻमि त साईं खे मुंहिंजी ॻाल्हियूं, मां साईं मूंखे असेस करे पियो, मूंखे सुवाल पियो करे मुसलसल, त मुंहिंजी साईं सां अटैचमेंट थी वई। उन खां पोइ जीअं मैट्रिक में आयासीं त मैट्रिक में हादसाती तौर ते मां पॉलिटिक्स में हलियो वियुसि, ऐं पॉलिटिक्स बि अहिड़ी वेड़ी न रेडिकल पॉलिटिक्स। उन वक़्तु क़ाइल हुउसि जॾहिं अॼु माण्हू उनखे रद्द था कनि, पर मां उन वक़्तु नंढी वई में उनमें क़ाइल थियो। आसिम वारा दोस्त हुआ, ॾाढा ज़बरदस्त सपोर्ट कंदा, उनजो कुझु असरु हो। पर साईं मुंहिंजी उहा बिगाड़ वारी सूरत हाल सॼी ॾिसी रहियो हो, हिकिड़े ॿार सां छा थी रहियो आहे। उन वक़्तु मुख़्तलिफ़ पॉलिटिकल धुरियूं उन्हनि ॾे वञणु, उन सां कचहरी करणु, उन सां ॿुधणु। त साईं मूंखे मुंहिंजी उन इंतिहा पसंदि अप्रोच खे तमामु गहराई सां महसूसु करे रहियो, अॼु सम्झां थो।
साईं जेकॾहिं सलामतूं चाहींदे तव्हां सभिनी जी ज़िंदगी में साईं जी ओसर ऐं तव्हांजी ज़िंदगी में तव्हां हसनाकियूं ऐं ख़ूबसूरतियूं ॾिठियूं आहिनि। मुंहिंजी त तरबियत अहिड़ी थी त मां साईं खे चवंदुमि त साईं, ऐं बल्कि मां बार बार इहो इज़हार कंदो आहियां, दोस्तनि खे बि चवंदो आहियां त न मूंखे शादी करणी हुई, न मूंखे प्यारु करिणो हो, मतिलबु हुन रोमांस यूथ जो, न मूंखे का ज़िंदगी में नौकिरी वठणी, न सरकारी नौकिरी वठणी। मतिलबु तव्हां ते एतिराज़ हो तव्हां सरकारी नौकिरी वरितियूं शदीद, मूंखे कुझु बि न हो करिणो, सिर्फ़ु मूंखे सिंध ख़ातिर जीअणो ऐं सिंध ख़ातिर मरणो, ऐं उहो सो आई एम स्टिल डूइंग दिस। ऐं मूं ईअं ई कयो, सरकारी नौकिरी न वरिती पियो वठियो। पर साईं जी जेको उन में रोल आहे उहो इहो आहे त साईं मूंखे प्रिंसिपल सम्झाया, जेकॾहिं उहे न हुजां त शायदि मुंहुं जो तबियत वठी अॼु 8 फुट क़बर जे हेठां हुजां। साईं छा कयो त अख़्तर हाणे तुंहिंजियूं सभु ॻाल्हियूं सही आहिनि, साईं खे वञी पंहिंजियूं सॼियूं उल्टियूं करे ईंदुसि, सभु ॻाल्हियूं वञी साईं खे ॿुधाईंदो, साईं वेठो खिलंदो ॿुधंदो, ठीकु आहे। पोइ साईं हिकिड़ो 2-3 प्रिंसिपल सम्झाया। हिकिड़ो प्रिंसिपल साईं हीउ ॾिनो, चई अख़्तर सभु ॻाल्हियूं सही, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ। चई आया काज़ी चयो आहे, वी डू राइट थिंग इन रॉन्ग वे फॉर रॉन्ग एंड। पाण सही ॻाल्हि ग़लति तरीक़े सां कंदासीं, नतीजो ग़लति ईंदो। का बि शइ जेका सही आहे उन लाइ तरीक़ो सही वठिजांइ, कॾहिं बि ग़लति तरीक़ो न वठिजांइ, इहो प्रॉमिस कर। यकीन करियो त स्टूडेंट पॉलिटिक्स में वियासीं, उते वेपन यूज़ कोन कयो, तमामु हाइप ते वियासीं, पर कॾहिं हथियार खे हथु कोन लाथो, छो त इहा इंसान दुश्मन शइ आहे। इहो सभु साईं हैदर लेगारी आहे। पर सलाम, मूं साईं खे जेको सुञातो, तव्हां त ख़ुशनसीब आहियो त साईं खे हयाती में तव्हां सम्झी वियो। यार मूं वटि तारीफ़ त साईं जे खां वञण खां पोइ थियो, मूं वटि साईं जो तारीफ़ ई साईं जे वञण खां पोइ थियो, पोइ पियो लकाव साम्हूं थियनि त यार हीउ छा हो। त मूंखे जंहिं अंदाज़ सां हुन माण्हू बर्दाश्त कयो। हिकिड़ो दफ़ो साईं मूंसां हिकिड़ो वाक़ियो आहे त साईं जे साम्हूं मां अजीब क़िस्म जी फतवाउनि जा सांचा खणी, जेके मूंखे ॿिया माण्हू मथे में थोपींदा हुयूं, साईं जे साम्हूं सांचा खणी वञी बीहंदुसि। हाणे साम्हूं बि हैदर लेगारी आहे, ऐं पर पाण वॾा मोतबर थी करे बदतमीज़ी, असांजे ख़बर कान हूंदी त असां बदतमीज़ी था कयूं, पर साईं खे वञी फतवा ॾींदा हुआ त साईं हीअ जेका ॻाल्हि आहे, तव्हां जेके आहियो उहे रियासत फ्रेंडली दानिश्वर आहियो, एसि ताईं बि साईं खे मूं कॾहिं लफ़्ज़ चया बदतमीज़ी में। बसि साईं मूंखे हिकिड़ो दफ़ो मूंखे चयो, ॻाल्हि ॿुध, जॾहिं साईं जरा जलाल में अची वेंदो ऐं कैफ़ियत जंहिंखे साईं चवंदो विदानी कैफ़ियत, उन में साईं मूंखां 5, 10, 7 सवाल ठोके छॾिया, ऐं उन मुंहिंजे ज़हन सां अहिड़ो हशर कयो जो पोइ साईं साम्हूं वेंदो ऐं साईं जो नालो ईंदो, साईं वेठो बि हूंदो त मां हीअं परियां भॼी वेंदो हुउसि, ऐं साईं खे ॾिसंदो हुउसि त मूंखे अजीब तकलीफ़ महसूसु थींदी, छो त मूंखे पंहिंजे अंदर सां हिकिड़ा अजीब क़िस्म जे सवालनि खे महसूसु करिणो। पोइ साईं सां वरी वेझड़ाइप थी, माना ईअं तोड़ फोड़ खां पोइ वरी वेझड़ाइप थी। उन सर्किल में असां सभु गॾु हूंदा हुआसीं, उन सर्किल में आउं वेठो हूंदो हुउमि, पर पोइ मूं साईं सां ॻाल्हाइणु छॾे ॾिनो। पोइ आउं तव्हां सभिनी खे वेठो ॿुधंदो हुउमि, ऐं ख़ामोशी सां ॿुधी जॾहिं ॻाल्हि मुंहिंजे वज़न खां चढ़ी वेंदी, ऐं पोइ खिसखिसुर पढ़ी भॼी वेंदो हुउसि। आख़िरी जेका साईं मूंसां ॻाल्हि कई, उहा जेका मुंहिंजी ज़िंदगी जी समूरनि कचहरियुनि खां अहम कचहरी, ऐं मां सम्झां थो इहा बाशऊर कचहरी हुई, त मां पॉलिटिक्स छॾे ऐं कराची वञण जा संभाव पे कया त रोज़गार वठां, ऐं पोइ साईं सां गॾु सफ़र करणु शुरू कयो, पंधु कयोसीं उहो हिकिड़ो ॾींहुं। उनखां पोइ साईं सां मुलाक़ात कान थी। पोइ साईं सां फ़ोन ते ॻाल्हाइणु थियो, आख़िरी ॾींहं ते को आसिफ़ बालादी खे हिकिड़ो लेटर लिखियो हुई फ़िक्र फ़हम फ़रासत ते, चई त इहो कंहिंखे चओ त उहो मूंखां खणी वञनि। उहो 2 ॾींहं पहिरां जी ॻाल्हि आहे शायदि साईं जे वञण खां। त साईं उन दौरान मूं साईं खां 3 सवाल कया। मूं साईं खां हिकिड़ो सवाल इहो कयो त तव्हांजी ज़िंदगी जो साईं मक़सदु छा आहे। साईं मूंखे हलंदे में इहो जवाबु ॾिनो त यार इहो को ईअं फिल्मी या आम इस तरह सां मां तोखे कोन थो ॿुधाए सघां त मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु न आहे, पर मूं पंहिंजी ज़िंदगी जो कमु थुले लेखे चङी तरह सां काफ़ी करे छॾियो आहे, ऐं उहो तव्हांखे हींअर ख़बर कान पवंदी, आहे वक़्त सां मन साईं वरी हिकिड़ो हुन चवंदो मन ख़बर पवे हिते कंहिंजी ज़रूरत कहिड़ी, कंहिंखे कहिड़ी ख़बर। उहे लफ़्ज़ मूं वटि नथा अचनि, पर चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो त शायदि कंहिंखे सम्झ में अची वञे जेको मां पर्पज़ सोचियो हो, ऐं पोइ मूंखे सम्झ में आयो साईं जो पर्पज़ इहो। ऐं पोइ साईं उहो बार बार इज़हार कंदो, हिकिड़ो माण्हू, उहो मूंखे हिकिड़ो माण्हू तव्हांखे ज़िंदगी में मिली पवे, को हिकिड़ो माण्हू जेको सॼी काया पलट करे छॾे, इंसान खे आला मराज ते पहुचाए छॾे, त साईं उहो हिकिड़ो माण्हू ॻोल्हींदो। मां वरी जॾहिं हिकिड़ो इहो ॿियो साईं जेको उते कयो, उहो साईं छॾियो त तव्हांजी ज़िंदगी जा पर्पज़ मक़सद उहो कॾहिं बि हेकरा कोन रहंदा, उहो ॾींहुं ब ॾींहुं ओसर खाईंदा, चिटा थींदा ऐं वधीक सम्झंदा वेंदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजो रस्तो जेको आहे उहो इंसान दोस्ती वारो हुजे, फ़िक्र ऐं फ़हम वारो हुजे। इहे जेके साईं जी उहा कचहरी, उनखां पोइ मुंहिंजो साईं सां का यार बसि
पोइ त मूंखे शहबाज़ जेॾीमहिल ॿुधायो साईं जो त मां अॼु जेॾीमहिल मां साईं जी मज़ार ते कोन वियुसि, मूंखे शहबाज़ मिलियो। शहबाज़ मूंखे चयो ऐं पोइ उते मुंहिंजो इश्क शुरू थियो। उन ॾींहुं मुंहिंजो इश्क शुरू थियो। पहिरां आउं आशिक़ न हुअसि, अॼु बि को आशिक़ न सॾाईंदासीं, पर पोइ उते मुंहिंजी उहा शइ शुरू थी। जेॾीमहिल शहबाज़ चयो त यार अख़्तर साईं त मौत जो मुशाहिदो कई। मां चयो कीअं? चई साईं सुतो पियो ऐं जेॾीमहिल साईं मौत जी कैफ़ियत तारी थी त साईं चुरियो कोन्हे, साईं ईअं ई आराम पियो जीअं निंड कंदो। नंढड़ी आई दादा बाबा खे पुछा करणु, ऐं पोइ वरी अम्मी खे ॿुधाईं, हुन चयुसि त वञी ॾिस त दादा छो कोन थियो, अबू छो कोन थियो आहे। ऐं पोइ जीअं ईअं ई साईं सुतो पियो, जीअं रिलैक्स हो, ऐं साईं मौत जी कैफ़ियत खे बि मुकमल मुशाहिदो कयो। मूं चयो वाक़ई इहो तमामु वॾो माण्हू हो जेको मौत खे बि मुशाहिदो करे। वाक़ई साईं लाइ मौत बि हिकिड़ो मुशाहिदो ई हो। थैंक यू। तमामु भली ॻाल्हि कई। साईं जो वाक़ई जिन बि दोस्तनि उहो तासिर ॾिठो हूंदो साईं जी मुंहं ते जेको हुयो आख़िरी, त यकीननि उन मां ईअं ई लॻो हुयो मूंखे बि त तमामु घणी मुंहं ते गंभीरता हुई साईं जे चहिरे ते। सुबुह जो जॾहिं असां ॾिठो हुयो त मुठियूं सिर्फ़ु साईं जूं जेके हुयूं भीकड़ियल हुयूं, ऐं हुन कंहिं बि क़िस्म जी का बि मदद लाइ पुकार का हथु पेर कोन हुयो। पर वाक़ई अख़्तर ई ॻाल्हि वांगुरु साईं मुशाहिदो कयो, ऐं साईं हुन ते ॻाल्हाईंदो रहंदो हुयो त मरी जीउ ऐं मरण खां अॻे जे मुआ वग़ैरह जा शेर चई करे। बहरहाल अकबर साईं हिकिड़ो सुवालु जेको ख़ासि तौर ते तव्हां खां पुछंदुसि, साईं तव्हांजे जेको फ़लसफ़े जी मुख़्तसिर तारीख़ किताबु आहे उनजो साईं मुहाग बि लिखियो, ऐं तमामु घणो शानदार क़िस्म जो हिकिड़ो मज़मून बि आहे जेको साईं तव्हांजे मूंखे यादि आहे त जॾहिं महूरत थी हुई त साईं इहो चयो त भई मूंखे जेको ॻाल्हाइणो उहो मूं असल में लिखी छॾियो आहे मुहाग में। हाणे जॾहिं तव्हां लिखियो, यकीननि तव्हां पढ़ियो हूंदो, सोचियो हूंदो, उन खां पोइ किताबु लिखियो हूंदो, साईं सां तव्हांजूं कचहरियूं बि रहियूं हुयूं। असांजा जेके सिंध जा जेके सर्कल रहिया आहिनि उन में मुख़्तलिफ़ माण्हू जेके इन मौज़ू सां वाॻियल रहिया आहिनि, उन्हनि मंझि तव्हांजी बता ख़ुदि जेका लेवल रही आहे इन सब्जेक्ट जे हिसाब सां या उन खां पोइ बि, ऐं साईं जी जेका हुई जेका लेवल जेका फ़िलासफ़ी ते जेका अंडरस्टैंडिंग जे हिसाब सां मां उनजी ख़ासि तौर ते, छो करे साईं सां जॾहिं बि जेको सुवालु कबो हुयो त साईं उन ते सोचियो सम्झो ऐं उन जा जवाब तकियो ताणियो वेठो हूंदो। मां ईअं महसूसु कयो हुयो जॾहिं बि कुझु पढ़ियो हुयो, मिशल फोको पढ़ियो हुजे, जैक दरेदा पढ़ियो हुजे, त साईं जे लाइ उहे सभु ॻाल्हियूं जेकियूं हूंदियूं हिकिड़ियूं रुटनली हूंदियूं हुयूं। तव्हां उन्हनि खे सभिनि ॻाल्हियुनि खे कीअं ॾिठो? मुंहिंजे किताब में, फ़लसफ़े जे किताब में जेको साईं जो मुहाग आहे, मुंहिंजे सॼे किताब में पढ़ण जहिड़ी शइ आहे ई आहे। तव्हां चवंदा आहियो भले मुंहिंजो किताब खे न पढ़िजो, तव्हां रुॻो मुहाग पढ़ी वठो, तव्हां मुंहिंजे किताब खे पढ़ण जी तव्हांखे ज़रूरत कोन्हे। तव्हां हिन में एतिरो कुझु घणो कुझु आहे मुहाग में जो, ऐं उहा किताब जॾहिं उर्दू में तर्जुमो थियो ऐं केतिरनि माण्हुनि मूंखे ॿुधायो बि त असां मुहाग मां ॾाढो मुतासिर थिया आहियूं, इन माण्हू सां मिली कीअं सघिजे थो, छो जो पंजाब में मां इहो रिस्पॉन्स आयो आहे। बाक़ी ॻाल्हि हाणे साईं जे हवाले सां इहा आहे त असां छा आहियूं साईं जे अॻियां, या ॿिया माण्हू जेके असां सोसाइटी में असां ॾिसूं था लेवल उहा छा आहे। त ऐं हिकिड़ो साईं तव्हां सभिनी खे यादि हूंदो त हिकिड़ो अलामा इक़बाल जो शेर साईं ॾाढो पढ़ंदो, ऐं हर महल हर मौक़े जी मुनासिबत सां साईं वटि ग़ालिब, शाह लतीफ़, पंहिंजो फ़ारसी शाइर अलामा इक़बाल, हर मौक़े जी मुनासिबत सां गुफ़्तगू जे हर मोड़ ते साईं वटि को न को शेर हूंदो हो। हिकु शेर हूंदो हो जेको हींअर साईं जी ऐं असांजी इल्मी लेवल जे हिसाब सां असां चई सघूं था त तू है मुहीते बेकरां, मैं हूँ ज़रा सी आबिजू, तू मुहीते बेकरां हुआ, हिकु समुंड हुआ ऐं असां ज़रा सी आबिजू हिकु कतरे जे बराबरि, शायदि इन खां बि घटि। ऐं सोसाइटी में इन्हनि मौज़ूअनि ते फ़लसफ़े नफ़्सियात या हूअं इल्मी अक़ली ॾहाप जे हवाले सां जेको असां ॾिसूं था त हैदर अली लगारी अलाए केतिरी ऊची मंज़िल ते आहे, ऐं महिलनि ताईं असांखे को बि माण्हू उनजे वेझो ईंदे बि नज़र नथो अचे। तमामु भलो। साईं हैदर अली लगारी जी हिकिड़ी ख़ासियत जेका हूंदी हुई त असां पंहिंजी चरियाइनि जे करे साईं खे ॾुखाईंदा हुआसीं, कॾहिं कॾहिं उनखे झोरे विझंदा हुआसीं,
ऐं साईं खे तकलीफ़ बि थींदी हुई, ज़ाती हमला बि थी वेंदा हुआ साईं जी ज़ाते। जीअं अख़्तर चयो त मूं हुनखे चयो त भई तूं रियासती दानश्वर आहीं, ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं असां बि कंदा हुआसीं मज़हबनि जे बारे में मुख़्तलिफ़ हवालनि सां। अल्ताफ़ पोइ बि उन्हनि माण्हुनि खे साईं पंहिंजे कमरे में अचणु ॾींदो हो, उन्हनि खे विहारींदो हो, टेप ते कलाम ॿुधाईंदो हुयो ऐं उन्हनि खे चांहियूं पीआरींदो हुयो, कलाकनि जा कलाक वेठा हूंदा हुआ, जॾहिं त उन्हनि माण्हुनि जी साईं खे का ज़रूरत कोन हूंदी। सबबु छा हो, तव्हां छा था सम्झो? साईं जो आदर्श हो छा? मूं जेको सम्झियो, तव्हांजे सवाल ते अचां थो, तव्हांखे पंहिंजी ज़ाती ॻाल्हि ॿुधायां। 2003-2004 तबियत जो तमामु वॾो बार, ॾाढो उद्मू, एॾो वज़न जवानीअ जे हिकिड़े मामले जो, कंहिंसां इहो वंडिजे, कंहिंसां शेयर कजे। साईं हैदर सां वंडियोसीं त उन चयईं त जेकी फिराकां सो विसालां न थिए। हुन जो आदर्श जेको हुयो उहो हुयो त नाक़ाबिले तस्ख़ीर शख़्सियत जो क़याम ऐं हिकिड़े अहिड़ी इंसानी समाज जो क़याम जिते इंसानी अक़दार ऐं आज़ादु समाज जो पैदाइश। हाणे उन में लाज़मी इहे ई माण्हू उहे उसरंदा निसरंदा इर्तिक़ा कंदा, तॾहिं उहो समाज पैदा थींदो, तॾहिं उहा शख़्सियत पैदा थींदी। तव्हां जेको सुवालु कयो त उनखे जेके रंजाईंदा हुया माण्हू, हू त पाण उन्हनि खे वञी परचाईंदो, पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञी। हू त भिटाईअ जो किरदारु हो, हू शागिर्दनि जूं हुजतूं पाण वेलकम कंदो हुयो। सिर्फ़ु इन जे करे त उहा शख़्सियत पैदा थिए ऐं उन नफ़ीअ मां हू गुज़रनि जेका भिटाईअ जे रिसाले में बारहा ज़िक्र आहे। ऐं मुस्तफ़ा ॿुधाईंदो त नथिंगनेस हुनजी फिज़िक्स में, हू बारहा हुनजो ज़िक्र न करे कंदो त उन शागिर्दनि जी उहा तरबियत थिए। पोइ लाज़मी जॾहिं उहा तरबियत थींदी, पहिरीं तक़रीब थींदी ऐं पोइ तामीर थींदी। ऐं पंहिंजी नंढड़ीअ खे, मुंहिंजी नंढड़ी 2 सालनि जी हुई, साईं जे घर वठी वियुसि त उन वञी साईं जे जेके कैसेटूं हुयूं उन्हनि में हथु विधो ऐं उहे कैसेटूं किरायूं। मूं हुनखे खणण जी कोशिशि कई, चई न न छॾे ॾींसि, जेसीं ताईं तक़रीब न थींदी तेसीं ताईं तामीर का न थींदी। सो उहा बेसिकली हुन तक़रीब उनखे वेलकम इन करे पिए कयो जो हुन तामीर जो ख़्वाबु पिए ॾिठो। महिरबानी। तमामु वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। हाणे प्रोग्राम जूं तकरीरूं ऐं टॉक शो वग़ैरह सभु ख़तमु थी चुका आहिनि। बाक़ी जो प्रोग्राम सभ खां पहिरीं त भरपूर तारियूं वॼायो इन पैनल डिस्कशन खां पोइ। असां वटि हाणे मौसीक़ी जो प्रोग्राम बि रखियो वियो आहे, छाकाणि जो ज़हन जी ग़िज़ा त सभिनी माण्हुनि वटि ताईं पहुती आहे, पर हाणे रूह जी ग़िज़ा बि तव्हां ताईं पहुचाइणु असांजो कमु आहे। उनखे असां मौसीक़ी चऊं था। असां सां गॾु उस्ताद जिनसार अली समूह साहब पहुची विया आहिनि। साडे पेरे घिघरू शाक दहिल
साडे पेरे घिघरू शौक दहिन तेरी मर्जी भावे जिथ नचवा असा नचना तेरी उंगली ते तेरी मर्जी भावे जिथ नचवा भावे मस्जिद जुल भावे मंदर जुल भावे इथ नचवा भावे उथ नचवा तेरे हथ जो अलशद आ गई हाँ तेरी मर्जी भावे जिथ नचवा जहर पियाला हो मोहब्बत वाला जहर पियाला मोहब्बत वाला जहर पियाला हो मोहब्बत वाला बिस्मिल्लाह कर पीसा बिस्मिल्लाह कर पीसा यार मिले तुम जीसा दोस्त मिले तुम जीसा लोग करे भले रीसा लोग करे भले रीसा यार मिले तुम जीसा दोस्त मिले तुम जी होरा झनकी ते सुहनल साईं होरा झनकी ते सुहनल साईं मैं दीवानी थी सा मैं दीवानी थी सा यार मिले तुम जी सा दोस्त मिले तुम जी सज्जन साईं दरसाया दे ओ सज्जन साईं दरसाया दे गोली बानी थी सा गोली बानी थी सा यार मिले तब जी सा दोस्त मिले तब जी ओ सज्जन साईं गगरे गरे दारे दारे नी दाना नी दानी दानी नी दानी दा बदा दा बदा बा बा मा बा गा मा गा मा गरे 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 सज्जन साईं आ
ga ma pa ma pa da pa da ni da ni sa sa di ga sa di ga sa di ga sa di ga re ga ma re ga ma re ga ma re ga ma ga ma pa ga ma pa ga ma pa ga ma pa ma pa da ma pa da ma pa da ma pa da pa da ni 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 re sa 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 ni re sa sa re ma ga ma pa ma ga re sa ni 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 re sa 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 ni ni da 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 ni ga ni ga re da re da ni da ni da ni da ni da ni da pa da pa da ma pa pa ma pa ma ga ma ga ma ga ni ga ni ga re da da ni da ni da ni da ni da pa da pa da ma pa pa ma pa ma ga ma ga ma ni ga ga ma da ni da da ni da ga ma da ni da da ni da ga ma da ni ga ma da ni da da ni da ga ma da ni da da ni da ga ma da ni ga ma da ni da da ni da ga ma da ni da da ni da ga ma da ni da da बड़ी मेहरबान थैंक यू कचहरियूं रोज़ पयूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासी नयूं पयूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासी कई ससियूं कई सुहिणियूं ॼमंदियूं पयूं ज़माने पुनल में हर पयूं पुछंदियूं मगर तूं मां न हूंदासी असांजे प्यार जी ख़ुशबू असां वींदा बास जी राही सभई वाहण सभई वस्तियूं वसदियूं मगर तूं मां न हूंदासी हुआ सारे नथी मां उस्ताद थोड़ो बेस तरीक़ो बाबा थोड़ो बेस हुआ सारे नथी मां सिकां थो पयो हुआ निहारे नथी मां झुकां थो पयो आख़िरी वक्त आ हुनखे न्यापो ॾिजो हुआ जियारे नथी मां मरां थो पयो हो सखी पिया खे मिली त चइजा चांदनी तो सिवा न थींदी अच्छी त मुंहिंजी उमास में अची त मुंहिंजी उमास में छो त ॿी राति कान थींदी सखी पिया खे मिली त चइजां
चांदनी तो सिवा नथी दी अखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी दी अची त मुंहिंजी अची त मुंहिंजी अची त मुंहिंजी अची त मुंहिंजी उमास में आ छो त बि रात कान थींदी सखी दिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी दी पखी परोका पखी परोका पखी परोका पखी परोका अञा न आया उकी रतन जी हुरी रही उदास सरते हवा उठे जी चए पई का उडार ईंदी सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी दी अची त मुंहिंजी उमास में आ छो त बि रात कान थींदी सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी खूबसूरत मिसरो आए कॾहिं बि तो ते दुआर दिल जान बूट तूं भले हलिया कॾहिं बि तो ते कॾहिं बि तो ते कॾहिं बि तो ते कॾहिं बि तो ते दुआर दिल जान बूट तूं भले हलिया बलड़क आला तरे भी हूंदा बलड़क आला तरे भी हूंदा मत चवे आजी यान थींदी बलड़क आला तरे भी हूंदा मत चवे आजी यान थींदी अची त मुंहिंजी अची त मुंहिंजी अची त मुंहिंजी उमास में आ छो त बि रात कान थींदी सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी प्राण ते का पुकार आहे मगर क्या तिखतार आहे प्राण